अस्सलाम वालेकुम गाइस जी। तो असांखे इसम जा क़िस्म पढ़ी आया आहियूं। हाणे असां इसम जे बारे में वधीक सिखंदासीं। इसम वाहिद छा आहे, इसम वाहिद छा आहे ऐं उन मिसाल छा आहिनि, ऐं अहिड़ा नाला जेके जुमिले में कंहिं बि हिकु शइ खे ज़ाहिर कनि त अहिड़े नालनि खे इसम वाहिद चइबो आहे। अहिड़ा नाला जेके जुमिले में कंहिं बि हिकु शइ खे ज़ाहिर कनि त अहिड़े नालनि खे इसम वाहिद चइबो आहे। ऐं इसम वाहिद यानी अकेलो नालो हूंदो आहे जेका जुमिले में हिकु शइ जे लाइ यूज़ कयो वेंदो आहे। त असां हुन मिसाल सम्झंदा आहियूं हू हिकु छोकिरी आहे। हाणे छोकिरी जेको आहे हीअ अकेली आहे, यानी असां हिकिड़ी आहे, तिन खे असां इहो इसम वाहिद आहे। ईअं ई इन जो जेको ॿियो मिसाल आहे, अली छोकिरो आहे। हाणे अली छोकिरो, छोकिरो मीन्स अकेलो आहे, यानी हिकिड़ो आहे ऐं इन जो माना हिकु नालो आहे, छोकिरो अकेलो आहे, त इनखे बि असां इसम वाहिद चवंदासीं। ईअं इसम वाहिद जा जेके वधीक ॿिया मिसाल आहिनि असां उनखे बि सिखंदासीं। त ॿिली, अखि, कुतो, किताब। हाणे यानी सिंगल नाउन आहिनि, इहे माना अकेला आहिनि ऐं उनखां पोइ डबल न आहिनि। जीअं जग, सूफ़, झंडो, यानी इहे अकेला नाला आहिनि। त उमेदु तव्हांखे अॼु जी हिन वीडियो मां तमामु बहितरीनु नॉलेज हासिलु थी हूंदी ऐं असां नेक्स्ट वीडियो में वधीक सिखंदासीं। इसम वाहिद जे बारे में सिखियासीं ऐं वधीक सिखंदासीं इसम जमे जे बारे में। त अॼु जेको असांजो टॉपिक पूरो थियो ऐं वधीक असां हिन खे डिटेल सां पढ़ंदासीं ऐं वधीक डिटेल सां सिखंदासीं। अल्लाह हाफ़िज़।